नमाज पढ़ी सुता से डिठो से तो को प्याले वारो जवान जी मिसल उन तरफ अदा कही अचे थो एक नंढड़ो नींगरा खणी दे तो वट नालो थस नूर नबी हाफिज मुनीर काढ़े चो सुभान अल्लाह दिल खोलो चो सुभान अल्लाह अल्लाह असा जो तो ईमान आसी दादा मिठाइयों मुस्तफा जी सदके खाई भी चरियो सो वेरा भी चरियो बाकी तमारा या लो तमा के जो खराया तो इतबत सुभान अल्लाह मिलाद मोदी का मिठाई भी दकाने से अल्लाह खुश कंदो चो सुभान अल्लाह प्यारा दोस्तों मुस्तफा जी सदके करम थींदा दवा भी को का दिल में गाल टले इंदो न त मुंजा अल्लाह का भली गाल टलो सही अल्लाह सही कर्जल हो माफ बचा अल्लाह सही दुश्मन जे शर हो बचा मुंजा अल्लाह घर में मां पियो हन उन्हन के वडी उम्र दे मुंजा अल्लाह जे कने घर जे अंदर फडू आ फसादात उनके दूर फरमा मुंजो ईमान मिलाद सदके भलाई थी महबूब जे सदके भलायूं थी वेंदियूं हाणे अल्लाह जी ज़ात कुरान में अॻिते छा फरमाए मां थोड़ो तर्जुमो पूरो करे हलां तंग त कोन चाहियो हींअर ई सही अञा त ॻाल्हि हलंदी सुभान अल्लाह दिल खोले चओ सुभान अल्लाह प्यारा दोस्त मुस्लमान भाइरो अल्लाह ताला छा फरमायो वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला ए मुस्तफा जीअं जीअं वक्त गुज़रंदो तुंहिंजो शान खुलंदो एतिरो खुलंदो हूअं हिकु मीलाद हाणे 10 मीलाद हूअं 20 मीलाद हाणे 100 मीलाद हूअं डिस्ट्रिक्ट खैरपुर में सूमर फकीर सिर्फ घुमंदो हो पूरी सिंध में पिया हलो इहो आहे वलल आखिरत जो तफ़सीर आहे हूअं 10 माण्हू अॼु 500 माण्हू हूअं 500 तो अॼु 1000 माण्हू इहो आहे वलल आखिरत जो तफ़सीर खैरुल लक मिनल ऊला वलसौफ युतीका रब्बुक फतरदा ओ हबीब एतिरो ॾींदो मैं जो तू मुस्तफा राज़ी थी वेंदे हाणे अल्लाह जी ज़ात फरमाए वाइदो कयो त मां एतिरो ॾींदो मैं जो तू राज़ी थी वेंदे हाणे मुस्तफा ॾे सुरी पेरन के जोर ॾींदे हिकिड़े साहबी अर्ज़ु कयो सुभान अल्लाह दिल खोले चो सुभान अल्लाह नाज़िल थी तो वो केर हो खबर अथव हज़रत सिद्दीक़ अकबर हो हिकिड़े तरफ़ ॾांहुं ॿिए पासे ॾांहुं हज़रत हैदर करार हो ॿई आया मुंहिंजा साईं तव्हां कीअं राज़ी थींदो भला इहो मंज़र ॿुधायो त सही तव्हां रब सां राज़ी कीअं थींदो सुभान अल्लाह अजीब ॻाल्हि कीअं राज़ी थींदा